अमेरिका में क़त्ल थियल सिंध जो दानिश्वर डॉक्टर जावेद भुट्टो जो मढ़ शिकारपुर आंदो वियो, जंहिंखां पोइ शेख अयाज़ जे मातृभूमि पंहिंजे अबाणे शहर शिकारपुर जे अबाणे क़ब्रिस्तान टिणगी मक़ाम में दफ़नायो वियो। जनाज़े निमाज़ में सिंध जे सान्यावंदनि, दोस्तनि, अज़ीज़नि, क़ौम परस्तनि वॾे अंग में शिरकत कई। हर अख आली हुई उन मौक़े ते सिंध जे सान्यावंदनि, जंहिंमें डॉक्टर जावेद भुट्टो जे साथी दोस्त जमालुद्दीन, सिंध जो अदीब जामी चांडियो, समाजी अॻवान पुनल सारियो, इक़बाल अहमद ॾेथो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर जावेद भुट्टो हिकु इदारो हुयो, अॼु असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। शऊर कातिल हिकु सोच खे क़त्ल कयो आहे, जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे त घटि आहे। जेको असांजे क़ौमी सथ जो साथी हो, हू हिकु इदारो अॼु असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। जावेद भुट्टे जी मौत जेका थी आहे, हिकिड़ो सिंध जे टैलेंट जी मौत थी आहे। हीउ तमामु वॾो हिकिड़ो रेडिकल क़िस्म जो माण्हू हो। जेतिरो वक़्तु बलूचिस्तान में हुयो, हीउ मेडिकल पढ़ियो पर उहो छॾे आयो, हिनखे फिलासफ़ी सां ज़्यादा इंट्रस्ट हो। बलूचिस्तान में बि जेतिरो वक़्तु रहियो त हीउ हुते रेडिकल रहियो। हुते जी जेके डेमोक्रेटिक मूवमेंट्स आहिनि, तंज़ीमूं आहिनि, हुन सां गॾु ताउन कयो, सां गॾु कमु कयो। दैन सिंध में आयो, सिंध में वॾनि वॾनि लीडरनि जी हिन जी जाइ ते ईंदा रहिया। वॾो वॾो ज़हीन माण्हू हो, पलीजू साहब हिन जी जाइ ते ईंदड़ हुयो, कचहरी कंदड़ हुयो। ऐं हीउ MRD में असां सां गॾु हिसो वरितो आहे, जलूसनि में, जलसनि में। ऐं पाड़ू सिंध में अहिड़े क़िस्म जी छॾे ॾियनि, इहे तमामु घटि आहिनि। अहिड़ी क़िस्म जी रहिस जेका आहे न, आहिस्ते आहिस्ते रसूल बसपली जे खां पोइ, ॿियनि खां, साईं जेम्स हेथ खां पोइ, ॿियनि वॾनि लीडरनि, डॉक्टर अरबाब खावड़ जी डेथ खां पोइ, हीअ माण्हुनि जी डेथ बि हिकु वॾो असांजे लाइ अलमियो आहे। ऐं असांजे लाइ हिकिड़ो वॾो ख़ाल पैदा थी पियो त हिकिड़ा पढ़ियल लिखियल माण्हू सिंध मां, रीजेंट माण्हू, ज़हीन माण्हू, ओताकी माण्हू, कलंदरी तबियत जा, हिकिड़ी बहितरीनु तबियत जा मालिक नौजवान। हीउ अमेरिका हली वियो त अमेरिका वञण खां पोइ बि हीउ 2-3 महीने हिते ईंदो हो सिंध में, अची हिते सूफ़ियत ते लेक्चर ॾे, अची सिंध यूनिवर्सिटी में वञे, माण्हुनि सां मुलाक़ातियूं करे, सवनि माण्हुनि सां मुलाक़ातियूं करे, तंज़ीमुनि खे, जेके अवामी तंज़ीमूं आहिनि, जेके अवामी हुकूक लाइ, औरतुनि जे हुकूक लाइ जा खोड़नि थियूं, उन्हनि में ही पार्टिसिपेट कंदड़ हो, उन्हनि खे इनकरेज कंदड़ हो। हीउ घर में विची वेहण वारो माण्हू बिल्कुलु न हो। हीउ डेथ असांखे वॾो ॾुखारो कयो आहे, शिकारपुर जे माण्हुनि खे तमामु ॾुखारो कयो आहे हिन डेथ। उन ते सॼी सिंध ॾुखारी आहे बेहद। सॼे मुल्क जा तरक़ी पसंद इल्मी माण्हू, फ़िक्री माण्हू, असांजो बि तमामु प्यारो ॿाहिरिनि जहिड़ो दोस्त हो। जावेद भुट्टो तमामु सिंध जो हिकिड़ो यगानो माण्हू हो ऐं हिकिड़ो तमामु घण पढ़ियो आलिम ऐं हिकिड़ो सही माना में दानिश्वर ऐं नाहो। ऐं जॾहिं यूनिवर्सिटी में पढ़ाईंदो हो त हिकिड़ो मिसाली उस्तादु हो। ऐं ख़ासि तौर ते फ़लसफ़े जे शोबे खे सिंध में मुतारफ़ कराइण में हुनजो अहम किरदारु हो। ऐं हीउ जेको वाक़ियो थियो आहे, ज़ाहिर आहे इंतहाई दर्दनाक आहे। ऐं असांजी नज़र में इहो असांजो ज़ाती नुक़सानु त आहे ई आहे, दोस्तनि जो, ख़ानदान जो, हुनजे सभिनी हुन सां प्यार कंदड़नि जो, पर सिंध जो इहो क़ौमी ऐं इल्मी ऐं फ़िक्री नुक़सानु बि आहे। जावेद साहब बुनियादी तौर ते हिकु तमामु वॾो माण्हू हो, स्कॉलर हुयो। फिलासफ़ीअ जे हवाले सां हुनजो फिलासफ़ीअ ते बाक़ाइदा उबूर हुयो। जावेद साहब सिंध यूनिवर्सिटी में फिलासफ़ी डिपार्टमेंट जो चेयरमैन रहियो तमामु वॾो अरसो। हुन खां पोइ हू जीअं अमेरिका विया ऐं उते बि हुन जेको आहे सो पंहिंजो जेको सियासी ऐं क़ौमी सफ़र आहे या हुन फिलासफ़ीअ जे हवाले सां सिंध जी हिस्ट्री ऐं सिंध जे तसौफ़ खे जेको आहे सो तमामु घणो गौर वीचार कयो, पढ़ियो ऐं उन बाबति हुन तमामु नयूं जेके आहिनि से एनालाइसिस कयूं। त उन हवाले सां सम्झां थो त जावेद भुट्टो साहब जेको आहे सो उहो हिन दुनिया जो तमामु वॾो माण्हू हुयो ऐं सिंध जा हुयो। उन जो जेको क़त्ल आहे उहो ख़ुदि जेको आहे सो इन ॻाल्हि खे जेको आहे ज़ाहिर थो करे त जंहिं अंदाज़ में असीं हिते चऊं था त असीं जॾहिं घरां निकिरूं था त असांखे को बि तहफ़ुज़ कोन्हे को ऐं का बि ज़मानत नाहे त वरी घर वापसि मोटी ईंदासीं या न ईंदासीं। त अॻु जेको असांजे ॾाढो चयो वेंदो हो त भई हीअ मुहज़्ज़म मुल्क आहिनि, तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, वॾा मुल्क आहिनि, अमेरिका, यूरोप, ऐं उते ज़िंदगीअ जो तहफ़ुज़ आहे, उते माण्हू वञी जेको आहे सो वॾियूं हयातियूं माणनि था। पर जावेद भुट्टे साहब जी मौत साबित कयो आहे त हिन दुनिया अञा ताईं इंसानी ज़िंदगीअ खे सिक्योर करे न सघी आहे, उन में नाकाम वई आहे। त आउं सम्झां थो त जावेद भुट्टे जो जेको मौत आहे उहो तमामु वॾो अलमियो आहे ऐं ख़ासि तौर ते सिंध जे शऊर जे हवाले सां हिन हवाले सां वॾो अलमियो आहे त मां सम्झां थो त गुज़िरियल 3 ॾहाकनि में जेके बि असां वटि ॾाहा फिलासफ़र रहिया आहिनि
उन्हनि में जावेद भुट्टो हिकिड़ो मुनफ़रद हुयो। फ़िलासफ़ीअ जो हिकिड़ो जेको गुलदस्तो आहे, उन जो मुनफ़रद गुल जेको आहे उहो जावेद भुट्टो साहिबु हुयो। हू सूफ़ी सरमस्त हुयो ऐं हुन तमामु घणो जेको आहे सो सिंध लाइ, सिंध जे निजात लाइ जाखुड़ियो ऐं उन जे लाइ जेको आहे घस ॾिना, रस्ता ॾिना। उहो मुकमिल हिकिड़ो दानिश्वर हुयो। दानिश्वर ई जेके आहिनि से क़ौम खे रस्ता ॾींदा आहिनि, पर उन जो जेको मौत आहे उहो तमामु वॾो अलमी आहे। सबसे पहले मैं अपने प्यारे दोस्त के हिस्से से जानता हूँ, और शायद ये चीज़ जो ना यहाँ पे इस वक्त ताज़ियत पे बैठे हुए हर शख्स इस बात को कहेगा, हर एक यही कहेगा कि सबसे प्यारा दोस्त मेरा था। तो वो एक उनकी एक शख्सियत के अंदर एक प्यारे से इंसान की जो ना झलक इस हवाले से है। और साथ में जो ना वो उस्ताद भी रहा है यहाँ पे सिंध यूनिवर्सिटी में, और वैसे भी जब दोस्तों का भी ग्रुप इकट्ठा होता था तो उसका जो बड़ा रोल होता था वो एक उस्ताद की हैसियत से होता था। और वो उस्ताद जो है ना फ़लसफ़ा सिखाता था, वो उस्ताद तारीख़ बताता था, वो उस्ताद जो है ना इंसानी नफ्सियात और इंसान की जो है ना जो उमरानियात है, सोशियोलॉजी है, वो बताता था, अखलाकियात बताता था, और ज़िंदगी के जो फ़लसफ़ा है, समाल जो है ना सेंटेंस, आप ये चीज़ कह सकते हैं। और उसके पहलू तो बहुत ज़्यादा हैं जावेद के, और मैं चूँकि उनके साथ यूनिवर्सिटी लाइफ में 5 साल तक रूममेट रहा हूँ, हम बैचमेट भी थे, रूममेट भी थे बल्गारिया में, तो हमने एक दूसरे की ज़िंदगी के बहुत सारे पहलू देखे हैं। और वैसे मैं यही कहूँगा कि वो एक प्यारा इंसान, मुखलिस इंसान, और उसके अंदर कोई हिपोक्रेसी वाली चीज़ कोई नहीं थी। और वो जहाँ पे भी महसूस करता था कि कोई हिपोक्रेसी कर रहा है, बड़ा नाराज़ हो जाता था। और वो शायद जो है ना 2-3 चीज़ों से जो है ना नाराज़ होता था। एक हिपोक्रेट से, ठीक है ना, दूसरी वो है कि जो है ना आप अभी एक बात कह दें और उसके कोई आधे घंटे के बाद भूल से भी कोई दूसरी बात कह दें अपोजिट उसके, तो वो फ़ौरन गला पकड़ लेता था। ये उसमें चीज़ थी। और वो जब भी किसी को दुखी अंदाज में देखता था तो सबसे पहले पहुँच उसके दोस्त, हमारे दोस्त यंग लोग थे हम, और लंबे अरसे के लिए यूनिवर्सिटी के जो है ना वहाँ पे 5 साल के लिए अक्सर होते थे, तो कई एक हॉस्टल के अंदर स्टूडेंट्स होम सिकनेस का शिकार हो जाते थे। और हमारा एक कॉमन दोस्त था, अफ्रीकन था, गिनी बिसाओ का था, वो कम्प्लीटली डिप्रेशन में गया। और उसकी जो है ना मेडिकल, चूँकि जावेद भुट्टो ख़ुद भी एक तकरीबन डॉक्टर बन गया था MBBS करते करते, तो वो एक ट्रीटमेंट जो है ना डॉक्टर्स करते थे उसकी, और दूसरी ट्रीटमेंट जो है ना जावेद भुट्टो करता था। और जावेद भुट्टो की ट्रीटमेंट पर दोस्ताना और वो शफ़क़त की वजह से जो उसके बिछड़ने पे क्या था? लेकिन अब जब एक शख्स के बारे में हर शख्स यही कह रहा है कि अच्छा दोस्त था, तो दोस्त का तो बड़ा एक लॉस होता है। और वो न सिर्फ एक जो है ना फैमिली से बाहर के लोगों का दोस्त है, वो फैमिली के अंदर के भी जो है ना लोगों का दोस्त था। उनके भाई बैठे हुए हैं, उनकी बहन है, उनकी फैमिली के जो है उनकी वाइफ है, उनकी वाइफ जो है ना नफीसा तो हमेशा यही कहती है कि जो है ना ये शौहर है लेकिन मेरा प्यारा शौहर है, मेरा लवर है। और वो उनका वो दोस्ती वाला जो है ना माहौल था उनका। और अब मुझे अफसोस तो सबसे बड़ा ये होता है कि ट्रेजेडी उनके साथ ऐसी हुई कि जिन लोगों के लिए जो ना वो उठता बैठता था, जिन लोगों को करीब रखता था, ऐसे ही जो ना एक इंसान शख्स ने उठा के फायर करके इसका मर्डर कर दिया। इंसान हो, इल्म दोस्त, किताबनि खे पढ़ण वारो ऐं इल्म खे सम्झण वारो, ऐं न सिर्फ़ हुन जी नॉलेज ऐं पढ़ण ताईं महदूद हो, पर हिकिड़े अमल लाइ उत्साह ॾियारींदड़ हिकिड़ो इंसानु हो, जंहिंजो नुक़सानु असां सिंध खे, सिविल सोसाइटीअ खे, माण्हुनि खे ऐं ह्यूमैनिटीअ खे ऐं इंसानी क़दरनि जो हिकिड़ो नुक़सानु आहे, तमामु वॾो हलियो आहे असां सां। जेको नुक़सानु शायदि वरी असांखे पूरे करण में वक़्तु लॻंदो। मुंहिंजी नज़र में जावेद जो विछोड़ो ईअं सम्झो त सिंध जे सुकरात जो विछोड़ो आहे। जावेद भुट्टो सिंध जो सुकरात हुयो, जेको तमामु घणो पढ़ियो। सिंध में जेकॾहिं मां मुंहिंजे नज़र में टॉप 5 माण्हू खे ॻोल्हे लाइजनि जेके तमामु घणो पढ़ियल हुजनि, क्वालिटेटिवली ऐं क्वांटिटेटिवली, उन्हनि में सर जावेद हिकिड़ो हुयो। असांजो तमामु वॾो नुक़सानु थियो आहे। इलाही रस्ता खुलियल आहे, उहो इंजीनियर बि थी सघे थो, डॉक्टर बि थी सघे पियो, या कंहिं वॾे उहिदे ते बि वञी सघे पियो। CSS करे तमामु होशियारु हो,
जेकॾहिं असां पढ़ण जे हवाले सां ॾिसूं त तमामु इंतिहाई हिकिड़ो ज़हीन शागिर्द हो पंहिंजे वक़्त जो, पर हुन पंहिंजे लाइ समाजी या साइंस ऐं सियासत खे तरजीह ॾिनी ऐं हुन जेको आहे सो डॉक्टरी में दाख़िला छॾे बोलान मेडिकल कॉलेज मां हुन वञी कराची यूनिवर्सिटी में दाख़िला वरिती फ़िलोसफ़ी डिपार्टमेंट में, फ़िलासफ़ी में, ऐं हुनजी सॼी दिलचस्पी फ़िलासफ़ी ऐं सियासत में हुई ऐं हू समाज खे हिकिड़ो बहितर समाज ॾिसणु चाहे पियो। जेका असांजे मुल्क में गुरबती बीमारियूं पसमांदगी उहो हुनजो हो त असां जेकॾहिं सियासत में हिसो वठूं त हुन सियासत में शुरू खां हुनजो लाड़ो हुयो सियासत सां। उहो जेको आहे से जेके तबक़ाती सियासत जे हवाले सां हुन NSA में उन खां पोइ हुनजो वास्तो कम्युनिस्ट पार्टी सां रहियो ऐं हू ॿाहिरि पढ़ण बि हलियो वियो, वञी जेको आहे सो बल्गारिया यूरोप में दाख़िला वरितई, उतां मोटी अची सिंध यूनिवर्सिटी में हिन उते उस्ताद रहियो फ़िलासफ़ी जो ऐं उन पोइ उते तमामु घणा शागिर्द पैदा कया जेके अॼु जे दौर में उहो तमामु नाले वारा आहिनि। उहे माण्हू जिन खे हिन पढ़ायो, जिन खे अॻिते वधायो, जिन खे हुन पंहिंजो इल्मु जेको आहे सो उहो अॻिते वधायो त उहे माण्हू कारमद आहिनि। ऐं काफ़ी हिकिड़ो दोस्त हुयो, किताब दोस्त माण्हू हो, हुनजी पंहिंजे दौर में शागिर्द जे हैसियत में उन ज़माने में हिन जी घर में ठीकु ठाक तमामु लाइब्रेरी जंहिंमें मां सम्झां थो 2-2.5 हिन वटि किताब हुया। ॿिए तरफ़ शिकारपुर सिंधी अदबी संगत पारां डॉक्टर जावेद भुट्टो जी यादि में ताज़ती मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें अॻूणो वज़ीर निसार खड़े ऐं जावेद भुट्टो जी घरवारी नफ़ीसा हुदबाई ताज़ती मेड़ाके में ॻाल्हायो ऐं सदन साथियुनि अदीबनि वॾे अंग में शिरकत कई। एजाज़ मंगी, वाइस ऑफ सिंध TV न्यूज़ लंडन, लकी गुलाम शाह।